बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज जा फ़र्ज़। नमाज में 12 फ़र्ज़ आहिनि, जिन मां 6 फ़र्ज़ ॿाहिरियां आहिनि जेके नमाज मंझि दाख़िल न आहिनि, जॾहिं त 6 अंदरियां फ़र्ज़ आहिनि जेके नमाज मंझि दाख़िल आहिनि। ॿाहिरियां फ़र्ज़ हे आहिनि: बदन जी पाकाई, नमाज जी जॻह पाक हुजे, कपिड़ा पाक हुजनि, नियत करणु, ओघर ढकणु, क़िबले खे साम्हूं थियणु। तफ़सीली बयानु अॻिते ईंदो इंशाअल्लाह। 6 फ़र्ज़ अंदरियां ही आहिनि, जेके अंदरियां ॿुधाए थो उहे अंदरियां ही आहिनि: तकबीर तहरीमा चवणु, क़िराअत करणु, बीहणु ऐं रुकू करणु, सजदो करणु, पोयूं क़ाइदो करणु। नमाज जी नियत करे ॿई हथ कननि ताईं पहुचाए अल्लाहु अकबर चवणु तकबीर तहरीमा आहे। उनखां पोइ ॿई हथ मिलाए दुन जे हेठियां रखी बीहण खे क़याम सॾिबो आहे ऐं गोॾनि ते हथ रखी झुकण जो नालो रुकू आहे। जॾहिं त उनखां पोइ सऊं थी बीहण खे क़ौम चइबो आहे ऐं नक ऐं निरड़ ज़मीन ते रखण खे सजदो चइबो आहे ऐं ॿिनि सजदनि जे विच में संदो करण लाइ विहण खे जलसो चइबो आहे ऐं ॿिनि रकातनि खां पोइ विहण खे क़ाइदो चइबो आहे। ॼाणणु घुरिजे त तकबीर तहरीमा दुनिया ऐं दुनिया वारनि समूरियुनि शयुनि खां बहितर आहे। उन जी मुद्दत में इख़्तिलाफ़ आहे। हिकु कौल मुताबिक़ इमाम सां गॾिजी तकबीर चवणु तकबीर तहरीमा आहे। ॿिए कौल मुताबिक़ नमाज़ शुरू थियण बैदि सना ताईं मुद्दत रहे थी, उन दौरान को बि अची शामिल थियो उनखे तकबीर तहरीमा जो सवाबु ज़रूरु मिलंदो। मगर मुख़्तार कौल हीअ आहे त अलहम्दो ख़तमु थियण ताईं तहरीमा जो वक़्तु आहे। को बि उन दौरान अची पहुतो त उनखे तहरीमा जो सवाबु मिलंदो। इन ई ॻाल्हियुनि जो दलील आम कुतब में मौजूदु आहे ऐं आलमगीर में मौजूदु आहे त नमाज जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि, अंदरियां फ़र्ज़ कहिड़ा आहिनि, ॿाहिरियां फ़र्ज़ कहिड़ा आहिनि, जेके मूं तव्हांखे बयानु ॿुधायो। अल्लाह पाक दुआ आहे त अहिड़नि मसइलनि ते सम्झण ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।